अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कराची वारे इलाइक़े गडाप मां ख़बर ॾींदा हलूं तो गडाप में GSC नमाज़ जे चेयरमैन रियाज चांडियो ऐं NDP अॼु एलानियत तहफ़ुज़ सिंध रैली में शिरकत जे लाइ काफ़िला ऐं सचल ॻोठ खां कराची प्रेस क्लब तरफ़ रवाना हुआ आहिनि, जॾहिं त रियाज चांडियो जी अॻवानी में रियाज चांडियो जी रिहाइशगाह खां वॾे गाॾियुनि जे काफ़िलनि जी शक्ल में कराची प्रेस क्लब तरफ़ रवाना हुआ आहिनि। मौक़े ते रियाज चांडियो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुनजो चवणो हो त वफाकी सरकार दहशत गर्द वारे अंदाज गैर कानूनी गैर असांजे हज़ारनि सालनि जे वतन सिंध जे माण्हू धरतीअ खे विरहाइण जी ॻाल्हि वफ़ाक़ करे इमरान ख़ान जे तहसब ऐं गुंडागर्दी जो मुज़ाहिरो कयो आहे। सिंध जा पुरमन माण्हू इमरान ख़ान न्याज़ी जी गुंडागर्दी क़बूल न आहे, असांजी धरतीअ ते कब्ज़ो क़बूल न आहे, बुख ऐं गुरबत क़बूल न आहे, इहा मुफ़लिसी क़बूल न आहे, धारियन ऐं गैर मुल्की जी विरासत फिलार क़बूल न आहे। मुंहिंजूं मासूम नियाणियूं सिंधी हिंदुनि जी नियाणियूं खणी मुंहिंजूं मासूम नियाणियुनि खे जबरी तरह उन्हनि खे परणाइनि था। जबर ऐं ॾाढ जी बुनियाद ते सिंधी हिंदुनि जे लाइ धरती तंग करणु क़ाबिल मज़म्मत आहे, इहा क़बूल न आहे। मुंहिंजा मासूम सियासी कारकुन अदीब शाइर खणनि था जबरी गुमशुदगी क़बूल न आहिनि ऐं का बि लाक़ानूनी क़बूल न आहे। सिंध कानून जी हुक्मरानी घुरे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।